केमिस्ट्री क्लास 9 बाब 3 सबक 3 मेंडलीव वारी विरासत मेंडलीव्स क्लासिफिकेशन। आऊं आहियां केमिस्ट्री जो उस्ताद नजीला चन्ना। अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे जो लेक्चर जो मौजू आहे मेंडलीव्स क्लासिफिकेशन। मेंडलीव्स पीरियडिक टेबल इन 1869 1869 में रशियन साइंटिस्ट मेंडलीव पब्लिश्ड अ पीरियडिक टेबल। रूसी साइंसदान मेंडलीव हिकिड़ी पीरियडिक टेबल शाया कराई इन विच एलिमेंट्स वर क्लासिफाइड, जंहिंमें अंसर विरहायल हुया इन वर्टिकल कॉलम्स ग्रुप्स। हिकिड़नि उमूदी खाननि में जंहिंखे ग्रुप चवंदा उन्हनि में अंसर विरहायल हुया ऑन द बेसिस ऑफ केमिकल एंड फिजिकल प्रॉपर्टीज़, कीमियाई ऐं तबई ख़ासियतुनि जे बुनियाद ते। मेंडलीव हिकिड़ो रूसी साइंसदान हुयो जंहिं 1869 में पंहिंजी हिकिड़ी पीरियडिक टेबल शाया कराई। उन में हिन ग्रुप जेके हुया वर्टिकल कॉलम्स उहे ठाहिया हुया, जंहिंमें हिन अंसरनि खे उन्हनि जी तबई ऐं कीमियाई ख़ासियतुनि जे बुनियाद ते विरहाए रखियो। He was so genius of his even present period. ही पंहिंजे दौर जो ऐं अॼोके दौर जो बि तमामु वॾो हिकिड़ो जीनियस हुयो। The modern periodic table is called as a long form or extended form of periodic table because of his table. जदीद जेका पीरियडिक टेबल आहे उनखे लॉन्ग फॉर्म या एक्सटेंडेड फॉर्म यानी हिकिड़ी वधियल या वाधारो कयल संवारियल पीरियडिक टेबल हिन जी टेबल जे करे सॾियो वेंदो आहे। हिन जी टेबल बुनियाद आहे मेंडलीव पीरियडिक टेबल, ऐं पोइ उन में जेके वरी असां ऐड कंदा विया आहियूं, जेके शयूं असां ऐड कयूं आहिनि, जेके शयूं असां संवारियूं आहिनि, उन जे करे असां वरी पोइ मॉडर्न पीरियडिक टेबल खे चवंदा आहियूं लॉन्ग फॉर्म यानी हिकिड़ी वधायल सूरत या एक्सटेंडेड फॉर्म ऑफ पीरियडिक टेबल। 101 एलिमेंट 101 जेको एलिमेंट आहे जंहिंजी निशानी आहे MD, हिते 104 ही 101 वारो ही जेको आंसर आहे इहो MD मेंडलीवियम आहे। ही दिस एलिमेंट वाज नेम्ड आफ्टर हिज कंट्रीब्यूशन। हिन जी ख़िदमतुनि खे मद्देनज़र रखंदे 101 जेको आंसर आहे उन जो नालो मेंडलीव जे नाले जे पुठियां रखियो वियो आहे। 63 एलिमेंट्स वर नोन टिल हिज पीरियड। हिन जे दौर ताईं तक़रीबन 63 जेके आंसर हुया उहे ॼातल हुया, इहे ई दरियाफ़्त थिया हुया। ही सक्सेसफुली क्लासिफाइड ऑल एलिमेंट्स फ्रॉम हाइड्रोजन अप टू यूरेनियम। हिन कामयाबीअ सां हाइड्रोजन खां वेंदे यूरेनियम ताईं सभिनी आंसरनि खे क्लासिफाई कयो। सम एलिमेंट्स फॉर एग्जाम्पल नोबल गैसेस एंड सर्टेन अदर्स वर नॉट डिस्कवर्ड देन। कुझु आंसर जीअं नोबल गैसूं ऐं कुझु ॿिया आंसर जेके हुया उहे अञा दरियाफ़्त कोन थिया हुया। ही पुट एलिमेंट्स इन 8 वर्टिकल कॉलम्स कॉल्ड एज ग्रुप्स। हिन आंसरनि खे 8 वर्टिकल कॉलम्स में रखियो जंहिंखे असीं ग्रुप्स ॾियूं था। ही जेके आहिनि उहे वर्टिकल कॉलम्स आहिनि। पंहिंजे दौर जा जेके बि दरियाफ़्त थियल आंसर हुया उन्हनि खे हिन मुख़्तलिफ़ ग्रुपनि में रखियो जेकी तक़रीबन 8 जे तइदाद ते मुश्तमिल आहिनि। 8 ग्रुप मेंडलीव हिकिड़ो डिज़ाइन कया हुया जिन में हिन आंसरनि खे फिज़िकल ऐं केमिकल प्रॉपर्टीज़ जे बुनियाद ते रखियो। ही स्टडीड फिज़िकल एंड केमिकल प्रॉपर्टीज़ ऑफ एलिमेंट्स। हिन आंसरनि जी कीमियाई ऐं तबई ख़ासियतुनि जो मुतालियो कयो, बट ही मेनली फोकस्ड ऑन केमिकल प्रॉपर्टीज़, पर हिन ज़ोर ॾिनो कीमियाई ख़ासियतुनि ते। He observed reactions of elements with oxygen and hydrogen. हिन आंसरनि जो ऑक्सीजन ऐं हाइड्रोजन सां जेको कीमियाई अमल हुयो उन्हनि जो मुशाहिदो कयो एंड पुट देम अकॉर्डिंगली, ऐं पोइ उन लिहाज़ खां उन्हनि खे पीरियडिक टेबल में ग्रुपनि में रखंदो वियो। मिसाल जे तौर ते ऑक्सीजन सां जॾहिं हिन रिएक्शन कराए ॾिठो त सोडियम ऐं लिथियम जो ऑक्सीजन सां रिएक्शन करण जो तरीक़ेकार ऐं उन्हनि जो जेको फार्मूला आहे उहो साॻियो ई अचे पियो त इन्हनि ॿिन्ही खे इन साॻी ख़ासियत जे बुनियाद ते लिथियम ऐं सोडियम ऑक्सीजन सां साॻे तरीक़े सां रिएक्शन कनि थियूं त उन्हनि खे हिन साॻे ई ग्रुप में रखियो। ईअं ई हिन पोटेशियम जो पिणु ऑब्ज़र्वेशन कयो त उहा बि साॻे ई तरीक़े सां रिएक्शन करे पई त पोटेशियम खे बि हिन साॻे ई ग्रुप में लिथियम ऐं सोडियम सां गॾु करे रखियो हुयो। बेरिलियम ऐं मैग्नीशियम जो हिन जॾहिं ऑक्सीजन सां रिएक्शन कराए ॾिठो ऐं उन्हनि जा जॾहिं फार्मूला हिन ड्राइव कया त उहो फार्मूला बिल्कुलु हिकु जहिड़ा हुया। वेलेंसी जे लिहाज़ खां मैग्नीशियम ऐं बेरिलियम ॿई हिकु जहिड़ियूं हुयूं,
ॿिन्ही ॿ इलेक्ट्रॉन जेको हुया ऑक्सीजन खे ॾिना त हिन बेरिलियम ऐं मैग्नीशियम खे पिणु साॻे ई ग्रुप में रखियो। ईअं हिन हाइड्रोजन सां ऐं ऑक्सीजन सां सभिनी अंसरनि खे रिएक्शन कराए ॾिठो ऐं उन्हनि कीमियाई ख़ासियतुनि जे बुनियाद ते हिन अंसरनि खे साॻनि ई ग्रुपनि में रखंदो वियो। जेकी हिकु जहिड़े तरीक़े सां रिएक्शन कनि पिया उहे पंहिंजे पंहिंजे अलॻि अलॻि ग्रुप में हिन सेट कया। He arranged elements in increasing mass order. हिन अंसरनि खे वधंदड़ माए जे लिहाज़ खां तरतीब ॾिनो। Lighter elements first, then heavy, and after then heavier elements were put. मिसाल जे तौर ते हिन पहिरियां रखियो लिथियम 6.94, वरी पोइ हुन खां ॻोरो हुयो 9.01 वारो, बेरिलियम, वरी पोइ हुन खां पोइ बोरान हुयो 10.8 वारो, वरी 12.0 वारो, वरी नाइट्रोजन। ईअं हिन हल्का अंसर पहिरियां रखिया ऐं पोइ ॻोरा ऐं पोइ ॻोरा ऐं उन्हनि खां वधीक ॻोरा। ईअं मास नंबर जे लिहाज़ खां हिन अंसरनि खे तरतीब ॾिनो। He noticed that putting elements in such a way, हिन नोट कयो त अंसरनि खे अहिड़ी तरतीब सां रखण ज़रिए displays repetition of properties, ख़ासियतुनि जो वर्जाउ थिए थो। Periodic law. In 1869, Mendeleev proposed a periodic law on the basis of chemical properties. 1869 में मेंडलीव कीमियाई ख़ासियतुनि जे बुनियाद ते पंहिंजो हिकु पीरियडिक लॉ शाया करायो। पीरियडिक लॉ स्टेट्स दैट, पीरियडिक लॉ चवे थो त the properties of the elements are a periodic function of their atomic mass. अंसरनि जूं जेके ख़ासियतूं आहिनि उहे उन्हनि जे एटॉमिक मास जो पीरियडिक फंक्शन नज़र अचनि थियूं। फंक्शन मीन्स डिपेंड्स अपॉन। मिसाल जे तौर ते properties of elements depend upon their mass. For example, असां जेकॾहिं चऊं था त properties of elements are function of their atomic mass, इन जो मतिलबु आहे त अंसरनि जूं ख़ासियतूं डिपेंड कनि थियूं उन्हनि जे एटमी माए ते। पीरियडिक मीन्स रिपीटिशन ऑफ प्रॉपर्टीज़। पीरियडिक जो मतिलबु आहे दोहराइजणु, ख़ासियतुनि जो वर्जाउ। हिन इहो ॿुधायो त जेके ख़ासियतूं आहिनि उन्हनि जो वर्जाउ एटॉमिक मास ते डिपेंड करे थो। इन जे करे हिन छा कयो त अंसरनि खे उन्हनि जे एटॉमिक मास जे लिहाज़ खां तरतीब ॾिनो। Why were there gaps in Mendeleev's periodic table? ही जेके गैप नज़र अचनि था इहे पीरियडिक टेबल मेंडलीव वारी पीरियडिक टेबल में छो मौजूद हुया? He said that gaps are left for certain elements. हिन ॿुधायो त जेकी मख़सूस अंसर आहिनि उन्हनि जे लाइ इहे ख़ाली जॻहूं छॾियूं वियूं आहिनि, which are not discovered yet, जेकी अञा ताईं दरियाफ़्त न आहिनि थिया। So he left gaps for them and also predicted their properties. तंहिंजे करे हिन उन्हनि जे लाइ ख़ाली जॻहूं छॾियूं ऐं उन्हनि जूं वरी ख़ासियतुनि जी अॻकथी पिणु कई त उहे जेके अंसर तव्हांखे मिलंदा उहे हिननि ख़ासियतुनि वारा हूंदा। उन्हनि जो वेट जेको आहे एतिरो हूंदो, उन्हनि जी डेंसिटी जेका आहे हेतिरी हूंदी, उहे कीमियाई अमल जेको ऑक्सीजन सां आहे उहो कहिड़े तरीक़े सां कंदा, उन्हनि जा हिन नाला पिणु रखिया। मिसाल जे तौर ते एका बोरान, एका एल्यूमिनियम, एका सिलिकॉन। ऐं इहे अंसर जेके आहिनि पोइ वरी दरियाफ़्त बि थिया। एका बोरान जो नालो स्कैंडियम रखियो वियो, एका एल्यूमिनियम जो नालो गैलियम रखियो वियो ऐं एका सिलिकॉन जो नालो जर्मेनियम रखियो वियो। वॾी जेका ॻाल्हि हुई उहा इहा हुई त जॾहिं ही अंसर दरियाफ़्त थिया जेकी मेंडलीव हिननि जूं ख़ासियतूं ॿुधायूं हुयूं, बिल्कुलु साइंसदाननि जॾहिं हिननि जूं ख़ासियतूं मालूम कयूं त उहे मेंडलीव जी ॿुधायल ख़ासियतुनि जहिड़ियूं ई साबित थियूं। ही जेके ख़ाली गैप छॾियल आहिनि, जेके ख़ाली जॻहूं छॾियल आहिनि, उहे मेंडलीव उन्हनि अंसरनि लाइ छॾियूं हुयूं जेकी अॻिते हली हुन सम्झो त इहे अंसर दरियाफ़्त थींदा। इहा हिन जी अॻकथी हुई, हिन जो इहो मुतालियो हुयो जो हिन उन्हनि जे लाइ हिकिड़ियूं मख़सूस ख़ाली जॻहूं छॾे ॾिनियूं हुयूं। ईअं कोन हुयो त को बि अंसर तव्हांखे जेकॾहिं आयरन लधो त तव्हां उते रखे छॾियो, ईअं न हुयो। हिन उन्हनि जे लाइ ख़ाली जॻहूं छॾियूं, उन्हनि जा नाला बि रखिया ऐं उन्हनि जूं वरी ख़ासियतूं पिणु ॿुधायूं त हिते जेको अंसर रखिबो उहो अहिड़ो हूंदो। ॿियो सवाल ही हुयो त why heavier atoms come before lighter atoms? ॻरा जेके अंसर आहिनि उहे हल्कनि अंसरनि या एटमनि खां अॻु छो था अचनि? हिन बुनियादु रखियो हुयो त पहिरियों जेको आहे सो लाइटर एटम्स रखिबा, पोइ ॻरा ऐं पोइ उन्हनि खां वधीक ॻरा। पर कुझु जेके आहिनि अंसर, मिसाल जे तौर ते मेंडलीव जी पीरियडिक टेबल में कोबाल्ट ऐं निकिल ॾिसिजे त कोबाल्ट जेको आहे उनजो वज़न आहे 58.9 ऐं निकिल जो आहे 58.7।
त अॻ में ही थो अचे पोइ थो अचे निकिल, जॾहिं त अॻ में निकिल अचणु घुरिजे पोइ कोबाल्ट अचणु घुरिजे। ईअं ई वरी टिलोरियम ऐं आयोडीन आहे। टिलोरियम जो वज़न आहे 127.6 ऐं आयोडीन जो आहे 126.9। हिते 128 इन जो राउंड अप करे लिखियलु आहे टिलोरियम जो, ऐं आयोडीन जो आहे 127। तंहिंजे करे ही जेको आहे टिलोरियम उहो बाद में अचणु घुरिजे, छो त ॻरो आहे, हीअ अॻ में अचणु घुरिजे आहे हेॾे। इहो हिन छाजे लाइ कयो, ॻरा आइटम जेके आहिनि उहे अॻियां छो रखिया, पंहिंजे ई उन उसूल खे पाण छो टोड़ियो, एज़ ही फोकस्ड ऑन केमिकल प्रॉपर्टीज़। जीअं त हिन कीमियाई ख़ासियतुनि ते फोकस कयो, सो ही पुट केमिकली सिमिलर एलिमेंट्स इन वन ग्रुप इग्नोरिंग देयर मास ऑर्डर। हिन छा कयो त जेके कीमियाई ख़ासियतुनि में हिकु जहिड़ा आंसर हुया उहे हिन साॻियनि ग्रुपनि में रखिया, ऐं जेको पंहिंजो ई उसूल हुयुसि मास ऑर्डर वारो, त हल्का आइटम अॻ में ॻरा पोइ ऐं वधीक ॻरा अञा पोइ रखिबा, उनखे हिन पाण नज़रअंदाज कयो, पाण ई हिन टोड़ियो। हाणे आयोडीन जेको आहे उन जूं ख़ासियतूं ब्रोमीन, क्लोरीन, फ्लोरीन सां मिलनि थियूं, तंहिंजे करे हिन छा कयो त कीमियाई ख़ासियतुनि खे अॻियां रखंदे टिलोरियम खे हिन हेॾे करे छॾियो ऐं आयोडीन खे हिन फ्लोरीन क्लोरीन सां गॾु रखे छॾियो, छो त इहो इन्हनि जहिड़ो हुयो। इन जे करे हिन पंहिंजे ई उसूल खे वरी पाण टोड़ियो। मेरिट्स ऑफ मेंडलीव्स पीरियोडिक टेबल। मेंडलीव जी पीरियोडिक टेबल जूं ख़ासियतूं कहिड़ियूं आहिनि? He predicted then undiscovered elements, he also named them। हिन तॾहिं जेके अनडिस्कवर थियल अञा दरियाफ़्त न थियल अंसर हुया उन्हनि जी अॻकथी कई ऐं उन्हनि जा नाला पिणु रखिया, एका बोरान, एका एल्यूमिनियम, एका सिलिकॉन। नंबर ॿियों, ही प्रिडिक्टेड देयर प्रॉपर्टीज़ एज़ वेल। हिन उन्हनि जूं ख़ासियतुनि जी पिणु अॻकथी कई। मिसाल जे तौर ते मास नंबर ऑफ एका एल्यूमिनियम वुड बी 68। हिन इहो ॿुधायो त एका एल्यूमिनियम जेको आंसर आहे उहो दरियाफ़्त थींदो त उनजो जेको वज़न आहे, मास नंबर आहे, उहो तक़रीबन 68 थींदो, ऐं पोइ उहो लधो त थोरे ई फ़र्क़ सां। इहो बिल्कुलु दुरुस्त वज़न जेको हिन ॿुधायो हुयो ओतिरो ई साबित थियो। फार्मूला वुड बी E2O3। एका एल्यूमिनियम जो फार्मूलो हिन ऑक्सीजन सां रिएक्शन करे ॿुधायो त E2O3 हूंदो, ऐं पोइ उहो जॾहिं असांखे आंसर लधो त गैलियम हुयो, उनजो जॾहिं ऑक्सीजन सां रिएक्शन करायो वियो त उहो वाक़ई बि गैलियम 2O3 हुयो। टी जेका हिन जी पीरियोडिक टेबल जी ख़ासियत आहे उहा हीअ आहे त वैलेंसी इज़ गिवन बाय द ग्रुप नंबर। हिन जेको ग्रुप नंबर ॾिनो उहो असांखे वैलेंसी पिणु ॿुधाए पियो। मिसाल जे तौर ते सोडियम पहिरें ग्रुप में आहे त उनजो वैलेंस इलेक्ट्रॉन 1 आहे, मैग्नीशियम ॿिए ग्रुप में आहे त उनजो वैलेंस इलेक्ट्रॉन जेको आहे उहो 2 आहिनि। ईअं 7 नंबर में जेको आहे सो फ्लोरीन आहे त उनजा वैलेंस इलेक्ट्रॉन 7 आहिनि। इहे हिन जी पीरियोडिक टेबल जूं ख़ासियतूं हुयूं। डीमेरिट्स ऑफ मेंडलीव्स पीरियोडिक टेबल। मेंडलीव जूं पीरियोडिक टेबल जूं जेकी ख़ामियूं हुयूं उहे कहिड़ियूं हुयूं? नंबर पहिरीं हीअ ख़ामी हुई त डिसिमिलर एलिमेंट्स वर प्लेस टुगेदर। जेकी आंसर हिकु जहिड़ा न हुया उहे पाण में वरी गॾु रखिया विया। नंबर जेको ॿियो आहे एनोमिलस पेयर, ही ब्रोक हिज ओन लॉ। ही जेके ॻोरा आइटम पहिरियां अची विया ऐं हल्का आइटम बाद में हिन रखिया, अहिड़ा जोड़ा खोड़ आहिनि। जीअं असां कोबाल्ट ऐं निकिल जो ज़िक्र कयोसीं, टिलोरियम ऐं आयोडीन जो ज़िक्र कयोसीं, इन्हनि खे एनोमिलस पेयर ऑफ मेंडलीव चइबो आहे। इहे हिन जॾहिं पाण जोड़ा जेके आहिनि उहे रखिया त हिन पंहिंजो ई जेको उसूल ठाहियो हुयो त हल्का आइटम अॻ में ॻोरा पोइ ऐं अञा ॻरा पोइ, उनखे हिन पाण ई वरी टोड़े विधो। नंबर 3 जेका डीमेरिट आहे मेंडलीव जी पीरियोडिक टेबल जी उहा इहा आहे त प्लेस ऑफ आइसोटोप्स वाज़ नॉट क्लियर। आइसोटोप्स हमज़ादनि जी जेका जॻह हुई उहा वाज़ियो थियल कोन्हे का। हाणे जेकॾहिं हिन वज़न जे लिहाज़ खां आंसरनि खे तरतीब ॾिनो हुयो त आइसोटोप्स वज़न में हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ थींदा आहिनि, त उन्हनि खे बि पीरियोडिक टेबल में जॻह मिलणु घुरिजे, जेका हिन जी पीरियोडिक टेबल में वाज़ियो कोन्हे का थियल। असांजो अॼोको जेको लेक्चर आहे उते अॼु हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।